ख़बर ॾींदा हलूं कोटड़ी न्याणियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ जामशुरो सुजाग फ़ोरम लेडीज़ विंग जे औरतुनि पारां कोटड़ी जे अलमदीना चौक ते एहतजाजी अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे छॾी। न्याणियुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते सुजाग फ़ोरम जे औरतुनि कुरतुलैन इक़बाल तस्कीना मंज़ूर दिलशाद नज़ीर ऐं ॿियनि चयो त सिंध अंदरि न्याणियुनि सां ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि जा वाक़िआ वधी रहिया आहिनि। सिंध जो न्याणीअ खे तालीमी इदारनि में हिरासा ऐं अगवा करण जी कोशिश कई थी वञे। हिननि चयो त नओं कोर्ट वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे फाहीअ ते लटकायो वञे। हिननि मुतालबो कंदे चयो त सिंध अंदरि न्याणियुनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि खे बंदि कयो वञे। ॿी सूरत में औरतुनि पारां एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। रिपोर्ट इरफान अली मल्ला, अमल न्यूज़, कोटड़ी।